ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण ॾिठो त भीष्म पितामह राजा युधिष्ठिर खे सम्झाइनि था ऐं ज्ञान उपदेश ॾियनि था ऐं इहो बि ॿुधाइनि था त जेको कमु थींदो आहे उहो परमेश्वर जी मर्ज़ी अनुसार थींदो आहे ऐं इंसान जंहिं माण्हू जी संगत में रहंदो आहे, इंसान पाण उन माण्हू जहिड़ो थी वेंदो आहे। सभई चओ जय श्री कृष्ण। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 9 अध्याय जो 3 पाठ शुरू करे रहिया आहियूं। भीष्म पितामह राजा युधिष्ठिर खे सम्झाए चयो त किने माण्हूअ जो संग करण सां इंसान पाण बि किनो थो थी पवे ऐं उन ते हिकिड़ी कहाणी था ॿुधाइनि। भीष्म पितामह ॿुधाइनि था त अॻूणे युग में राजा शिव वटि हिकिड़ो परमहंस रहंदो हो, जेको वॾो महात्मा ऐं ज्ञानी हो, जंहिं जी शेवा राजा वॾे आदर भाव ऐं प्रेम सां कंदो हो। हिकु दफ़ो उन राजा जी नगरीअ में हिकिड़े ब्राह्मण पंहिंजे छोकिरीअ जा ज़ेवर हिकु सोनारे खे ठाहिण लाइ ॾिना, जंहिंमें सोन वारे सोन जी जॻह ते पितल जा ज़ेवर ठाहे मथां सोन जी चादर लॻाए ॾेई छॾी ऐं ब्राह्मण उहे ज़ेवर पंहिंजी धीअ खे पाता। ऐं पोइ जॾहिं उन ब्राह्मण जी छोकिरी शादी करे पणिजी वई, तॾहिं संदसि मुड़ुसु पितल जा ज़ेवर ॾिसी हुनखे पंहिंजे घरु ब्राह्मण ॾांहुं वापसि मोकिले छॾियो। जंहिं ते ब्राह्मण दुखी थी राजा वटि अची फ़रियाद कई। ब्राह्मण जी फ़रियाद ते राजा सोनारे खे ॾोही ठहिराए सोनारे खां सॼो अन्न ऐं धन ॾंड जे तौर ते खज़ाने में विझराए छॾियो। हिकिड़े ॾींहुं राज मंदर में उन सोनारे जे अन्न मां रसोई तयारु थी, जंहिं मां परमहंस बि भोॼन कयो। सभई चओ जय श्री कृष्णा। अधर्मी सोनारे जो अन्न खाइण सां परमहंस वीचार कयो त कुझु सामान राजा जो चोरी करियां। पोइ परमहंस इहो वीचार करे राजा जी राणीअ जो हिकु हार, जेको तमामु सुठो हो ऐं जेको तमामु क़ीमती बि हो, उहो चोराए पाण वटि कपिड़े में वेड़े रखी छॾियो। पोइ परमहंस 3 ॾींहंनि ताईं राज मंदर में न वियो ऐं अन्न जो दाणो बि न खाधाई, जंहिंजो असरु ही थियो त जॾहिं परमहंस वॉशरूम में वियो, तॾहिं उन जे पेट मां हुन अधर्मी सोनारे जो खाधल अन्न निकिरी वियो। पोइ जॾहिं ख़्यालु आयुसि त मूं राजा जी राणीअ जो हार चोरायो आहे ऐं उन ख़्यालु करे ॾाढो पछताइण लॻो ऐं चवणु लॻो त हिकु हिन नंढड़ी चोरी जे करे मूंखे अलाए घणा ई वर्य नर्क में रहणो पवंदो। तॾहिं पोइ परमहंस नर्क जे डप खां सोचियो त छो न हिन अधर्म जो ॾंड हिन जनम में ही भोॻे छॾियां। सभई चओ जय श्री कृष्णा। परमहंस इहा ॻाल्हि वीचार करे उहो हार राजा वटि खणी वियो ऐं वञी पंहिंजे चोरी करण जो हाल ॿुधाए चयाईं, हे पृथ्वीनाथ, मुंहिंजा 2 हथ वढे छॾियो
जंहिंसां मुंहिंजे हिन अधर्म जो ॾंडु मूंखे हिन जनम में ई मिली वेंदो। परमहंस जी इहा ॻाल्हि ॿुधी राजा ॾाढो उदास थियो ऐं वज़ीरनि खां पुछियईं त हिन ॻाल्हि जो कहिड़ो सबबु आहे जो परमहंस जहिड़ो महात्मा, वॾो विद्वान ऐं महाज्ञानी, उन जो चित एतिरे क़दुरु बदिलजी वियो जो हुन हार चोराइण जी ग़लती कई। ऐं अजब जी ॻाल्हि हीअ आहे त हार चोराइण खां पोइ अॼु ई वापसि उहो हार मूं वटि खणी आयो आहे ऐं पंहिंजी चोरी क़बूल थो करे। तॾहिं वज़ीरनि वीचार करे चयो, ए महाराज, जंहिं ॾींहुं परमहंस चोरी कई हुई उन ॾींहुं कंहिं अधर्मीअ जो अन्न खाधो हूंदाई, तंहिं करे हिन चोरी कई हूंदी। पोइ जॾहिं राजा खे मालूम थियो त जंहिं ॾींहुं परमहंस हार चोरायो हो उन ॾींहुं परमहंस हुन पापी सोनारे जो अन्न खाधो हो, तंहिंजे करे परमहंस चोरी कई हुई ऐं उन जी ॿुधी बदिलजी वई हुई। सभई चओ जय श्री कृष्णा। पोइ भीष्म पितामह चवनि था त ए द्रौपदी, हिकिड़े ॾींहुं पापी जो अन्न खाइण करे परमहंस महात्मा जो ज्ञान हलियो वियो हो। सो मां त राजा दुर्योधन सां ॾींहुं राति रहंदो हुअसि ऐं सदाईं उन अधर्मीअ जो अन्न खाईंदो हुअसि। उन करे मूंखे उन वक़्तु एतिरो ज्ञान न आयो जो मां खेसि दुर्योधन खे रोके तुंहिंजी रक्षा कयां हा। न त उन वक़्तु दुर्योधन खे रोकणु का वॾी ॻाल्हि न हुई। उन करे मूंखे माफ़ कजि। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अधर्मीअ जो संग न करणु घुरिजे, ना ही अधर्मीअ जो अन्न ऐं जल वापराइणु घुरिजे। छो त तव्हां ॾिठो, परमहंस जेको वॾो विद्वान ऐं महात्मा हुओ, उन जॾहिं हिकु सोनारे जो अन्न खाधो, उन सोनारे जो अन्न जंहिं सोनारे हुन ब्राह्मण जो सोन चुरायो हुओ। प्यारा भक्तों, उन करे चवंदा आहिनि, बुरे माण्हुनि खां हमेशा पासो करणु घुरिजे। हरे कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब स्कंद पहिरियों अध्याय 9 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे, कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।